सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 12 सबक 6 खिलाई तहक़ीक़ सां सिहत जे शोबे में तरक्की बेनिफिट्स ऑफ स्पेस एक्सप्लोरेशन इन हेल्थ एंड मेडिसिन। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। भारत गुज़िरियल सबक में असां तफ़सील सां खिलाई खोजना जे फ़ाइदनि जे बारे में ॻाल्हाए चुका आहियूं ऐं असां ॾिठा आहिनि त कहिड़ा डायरेक्ट ऐं कहिड़ा इनडायरेक्ट बेनिफिट्स हुन सां असांखे थींदा आहिनि। हिन सबक में असां इनडायरेक्ट बेनिफिट्स यानी अणसिधड़ फ़ाइदनि मां हिकिड़े फ़ाइदे जी ॻाल्हि कंदासीं जेको रखे थो सिहत जे मैदान में तरक़ीअ सां। सो असां हेल्थ यानी सिहत जे मैदान में तरक्की जेका स्पेस एक्सप्लोरेशन जे ज़रिए थी आहे उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। सिहत जे शोबे में सभिनी खां अहम ॻाल्हि तशख़ीस हूंदी आहे यानी ख़बर पए त बीमारी कहिड़ी आहे। उन तशख़ीस जा मुख़्तलिफ़ ज़रिया हूंदा आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो ज़रियो MRI या मैग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग आहे या कैट स्कैन या CT स्कैन बि आहे, कंप्यूटराइज़ टोमोग्राफी स्कैन या कंप्यूटराइज़ एक्सियल टोमोग्राफी स्कैन। इहे टे तरीक़ा तशख़ीस करे असांजे अंदरूनी जिस्म खे ॾिसंदा आहिनि ऐं असांखे उन्हनि जी अंदरूनी तस्वीर कढी ॿुधाईंदा आहिनि त अंदरि छा पियो थो थिए। जीअं हिन तस्वीर में तव्हां ॾिसी सघो था त हीउ हिकिड़ो दिमाग़ जो MRI या स्कैन आहे ऐं हीअ असांजे करंगे जी हॾीअ जो स्कैन आहे जंहिंमें असांखे सॼी अंदरूनी साख़्त या अंदरूनी जेके ख़राबियूं आहिनि उन्हनि जी ख़बर पइजी सघे थी। NASA's Jet Propulsion Laboratory developed digital imaging process to enhance pictures of the moon. These techniques are based on DIP. So DIP ते बेस करे जेके टेक्निक्स या जेके तरीक़ा या जेके टेक्नोलॉजी इस्तेमालु कई वई नासा जे जेट प्रोपल्शन लेबोरेटरी में जंहिं चंड जी तस्वीरुनि खे वॾो करे उन्हनि खे ॾिसी सघिजे उन टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करे असां तशख़ीस जा ज़रिया इस्तेमालु कया आहिनि जंहिंमें मैग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग आहे। इन में मक़नातीसी मैदान जी रेजोनेंस सां तस्वीर ठहंदी आहे, कंप्यूटराइज़ टोमोग्राफी स्कैन आहे ऐं कंप्यूटराइज़ एक्सियल टोमोग्राफी स्कैन आहे। लेफ्ट वेंट्रिकल असिस्ट डिवाइस LVAD हिकिड़ो अहिड़ो पंप आहे जेको असांजे दिलि में लॻल हूंदो आहे। असांखे ख़बर आहे त वेंट्रिकल दिलि जे हेठियनि ॿिनि खाननि में चइबो आहे जेको लेफ्ट ऐं राइट वारा हूंदा आहिनि जंहिंमें हिकिड़े में रतु जमा थींदो आहे साफ़ थियण लाइ ऐं ॿिए में रतु जमा थींदो आहे साफ़ थियल। सो जेको लेफ्ट वेंट्रिकल हूंदो आहे उन में साफ़ थियल रतु हूंदो आहे जेको ऑक्सीजनेटेड ब्लड हूंदो आहे ऐं उहो रतु सॼे जिस्म खे उन चैम्बर मां फ़राहम थींदो आहे। सो लेफ्ट वेंट्रिकल में जॾहिं असांजी दिलि कमज़ोर थी वेंदी आहे असांजी दिलि जेको आहे मुनासिब क्वांटिटी में रतु जिस्म खे फ़राहम करे न सघंदी आहे यानी पंपिंग उन्हनि जी स्लो थी वेंदी आहे त हिकिड़ो नंढो पंप लॻाईंदा आहिनि दिलि में जंहिंखे असां लेफ्ट वेंट्रिकल असिस्ट डिवाइस चवंदा आहियूं। The LVAD is used for patients who have severe heart failure and don't improve with medications and for those who are waiting for a heart transplant. यानी जेसि ताईं हार्ट जो ट्रांसप्लांट थिए यानी ॿी दिलि लॻे या जेको आहे दिलि जी ऑपरेशन थिए तेसि ताईं सिर्फ़ु इहो पंप लॻाइबो आहे जीअं दिलि जी मदद करे सघे। नासा जी इंजीनियरनि रॉकेट जे पंप जे आधार ते दिलि में रत जे पंपिंग जी कल ठाही जेका दिलि जे मरीज़नि खे ऑपरेशन थियण ताईं ज़िंदह रखे थी। NASA Glen engineers have been designing and analyzing turbo pumps for rocket engines since before Apollo missions. यानी अपोलो मिशन खां अॻु में खां टर्बो पम्प्स आहे जेके रॉकेट इंजन लाइ ठाहिया वेंदा हुआ। Engineers from NASA Glen use their expertise in analyzing rocket engine turbo pumps to help Cleveland Clinical Foundation researchers design a device that keeps heart failure patients' blood pumping while they wait for transplant. ब्रेस्ट बायोप्सी सिस्टम हिकिड़ो ॿियो सिस्टम आहे जेको तशख़ीस लाइ इस्तेमालु थींदो आहे जंहिंसां असां जिस्म मां नमूनो हासिलु कंदा आहियूं। स्टेरियो टेक्टिक नीडल बायोप्सी SNB हिनखे चवंदा आहिनि। इट इज़ परफॉर्म्ड अंडर लोकल एनेस्थेसिया यानी एनेस्थेसिया मतिलबु नशे जी हालत में लोकल माना सिर्फ़ु लोकलाइज़ कंहिं ख़ासि जाइ ताईं महदूद with a needle and saves women time, pain, scaring, radiation, exposure and money. बायोप्सी कैंसर जी तशख़ीस लाइ जिस्म मां नमूनो हासिलु करण जो अमल आहे। यानी जॾहिं चवंदा आहिनि त कंहिंखे शायदि कैंसर हुजे त उन जिस्म जो थोरो टुकड़ो कटे उन मां सेल कढी उन सेल खे एनालाइज़ कंदा आहिनि त कैंसर आहे या न।
उन लाइ जिस्म जो उहो हिसो कटणु या ॿाहिरि कढणु ज़रूरी आहे। जेकॾहिं औरतुनि जे छातीअ में गैर मामूली वाध थींदी आहे या ॻोढ़ी थींदी आहे त उन जी तशख़ीस लाइ हिकु जाइ तां उहो नमूनो हासिलु कयो वेंदो आहे जंहिं जाइ ते उहा ॻोढ़ी हूंदी आहे। अॻिए ज़माने में चाकूअ सां या जेको इंस्ट्रूमेंट हूंदा आहिनि सर्जन जा उन सां कटे ऐं चीरो ॾेई ऐं उतां उहो सैंपल हासिलु कयो वेंदो हो। पर हाणे हीअ सुई जेका आहे उहा सैंपल हासिलु कंदी आहे। हीअ सुई अल्ट्रासाउंड तां वरितल तस्वीर खे पढ़ी घुर्बल जाइ ते बायोप्सी कंदी आहे। असां पहिरीं अल्ट्रासाउंड कंदासीं, असांखे ख़बर पवंदी त हिन जाइ ते ॻोढ़ी आहे, पोइ उहा सुई उन अल्ट्रासाउंड खे पढ़ी ऐं पाण ई उन जाइ ताईं पहुचंदी ऐं उन जाइ तां उहो सन्हड़ो सैंपल कढंदी, जंहिंजे करे न को छाती कटणी पवंदी, न को जेको आहे रतु वहंदो, न को का तकलीफ़ थींदी। सिर्फ़ु एतिरी चुभण थींदी जेतिरी सुईअ जे चुभण सां थिए थी। High resolution charge coupled device CCD designed for use on Hubble telescope were basis for invention of stereotactic breast biopsy. ट्रिक्स मेडिकल कॉर्पोरेशन इन सिस्टम खे इस्तेमालु करे उन CCD टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करे ऐं जेको आहे ब्रेस्ट बायोप्सी सिस्टम ठाहियो। Polyurethane foam. It is a foam-like material used to protect and insulate the external fuel tanks of the space shuttle. खलाई जहाज़ या स्पेस शटल उन में जेके ॿारण जूं टंकियूं हूंदियूं आहिनि, यानी ऑक्सीजन हाइड्रोजन जूं टंकियूं हूंदियूं आहिनि, उहे ठहियल त हूंदियूं आहिनि कंहिं धातुअ जूं, पर जॾहिं उहे मथे फिज़ा में वेंदियूं तमामु घणी गर्मीअ जे करे उहे फाटी सघनि थियूं। सो उन्हनि खे उन गर्मीअ खां बचाइण लाइ हुनजे मथां हिकिड़ो तह लॻाइबो आहे जंहिंखे असां इंसुलेशन चवंदा आहियूं, जेको उनखे गैर पसराईंदड़ करे उनखे गर्मीअ खां बचाईंदो आहे। उहो तह इन पॉलीयूरेथेन फोम जो ठहियल हूंदो आहे। हीअ फोम गॾिजी कोन्हे या झगी कोन्हे जंहिं असांजी किताब में लिखियलु आहे। हीअ उन क़िस्म जी फोम आहे जंहिं मां असां सम्झो त गद्दा ठाहींदा आहियूं या विहाणा ठहंदा आहिनि या असांजे सोफ़ा जूं गद्दियूं ठहंदियूं आहिनि या कुर्सियुनि जूं गद्दियूं ठहंदियूं आहिनि। सो उहा उन क़िस्म जी फोम आहे। सो इहा फोम असां इस्तेमालु कंदा आहियूं मेडिसिन में आर्टिफिशियल लिम्स ठाहिण लाइ, यानी हथरादू ॿाहूं ऐं टंगूं ठाहिण लाइ। जीअं तव्हां हिते ॾिसी सघो था त हथरादू ॿांह जॾहिं ठहंदी आहे या टंग ठहंदी आहे, हिन में टंग ॾेखारियल आहे त हिन टंग में असल में हिकिड़ो विच में धातु पियल हूंदो आहे जेको हुन टंग खे ज़ोर ॾींदो आहे या सॼो ज़ोर हिन धातु ते ईंदो आहे। पर जेकॾहिं माण्हू उन धातु ते हले त उहो मतिलबु सुहिणो कोन लॻंदो, ॾिसण में ईंदो त हीअ आर्टिफिशियल आहे। उनजे करे छा कंदा आहिनि, जो इन चौधारी इन फोम जो मोल्ड ठाहे उन फोम जो जहिड़ी टंग ठाहे छॾींदा आहिनि ऐं सफ़ा जहिड़ी टंग थी वेंदी आहे ऐं लॻंदो ई कोन्हे त कोई आर्टिफिशियल टंग आहे। जीअं हीअं तव्हां ॾिसी सघो था त हीअ आर्टिफिशियल कोन थी लॻे। उन लाइ मोल्ड ठाहियो वेंदो आहे, यानी सांचो ठाहियो वेंदो आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था हीअ सांचो आहे। उन सांचे में पोइ कास्ट विझिबो आहे प्लास्टर जो, जीअं इंसान जी पहिरीं पंहिंजी टंग ई उन जहिड़ो प्लास्टर जो कास्ट विझी उन में जेको आहे उहो पॉलीयूरेथेन फोम विझी ऐं उहा ठाहियो वेंदो आहे त जीअं बिल्कुलु उन नमूने जहिड़ी ठहे, उन सांचे जहिड़ी ठहे, पोइ उनखे हुनजे मथां लॻाए छॾींदा आहिनि। सो अहिड़ी तरह पॉलीयूरेथेन फोम इंसान जे हथरादू ॿाहूं ऐं टंगुनि ठाहिण जे लाइ इस्तेमालु थींदी आहे, छो त इहा इंसुलेटिंग बि आहे, इहा लाइट वेट बि आहे ऐं इहा मज़बूत बि आहे। कूलिंग सूट या थधो रखंदड़ पोशाक इहा उहा पोशाक आहे जेका दिलि जे दौरे जे मरीज़नि खे पाराई वेंदी आहे जॾहिं सम्झो त एम्बुलेंस खे खणण अचे जेसि ताईं उहे अस्पताल पहुचनि। दिलि जे दौरे खां पोइ मरीज़नि खे पाराई वेंदी आहे त जीअं तिबी इमदाद मिलण ताईं संदन मग़ज़ ऐं ॿिया उज़वा थधा रहनि ऐं बंदि न थी वञनि। सो उन लाइ हुननि खे थधाइण ॾिनी वेंदी आहे त जीअं हुनजो कमु थोरो हल्को थी वञे, छो त थधि में असांजो जिस्म थोरो आहिस्ते कमु कंदो आहे। हिन जी टेक्नोलॉजी जेका आहे उन लिबास जहिड़ी आहे जंहिं को लिबास ख़लाबाज़ जॾहिं खुली हवा में वेंदा आहिनि या खुली ख़ला में वेंदा आहिनि, जहाज़ खलाई जहाज़ खां ॿाहिरि निकिरी उते को कमु कंदा आहिनि त उहा पोशाक जेका पाईंदा आहिनि उनखे असां एक्स्ट्रा वेहिकुलर एक्टिविटी स्पेस सूट चवंदा आहियूं या EVA स्पेस सूट चवंदा आहियूं। उन में अंदरि ॾिसो त तमामु बारीक बारीक नलकियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें सर्कुलेट पई कंदी आहे थधी पाणियाठ हिकिड़ी, उहा पाणियाठ सॼे जिस्म खे थधो रखंदी आहे इन सूट सां ऐं कंफर्टेबल या आरामदाह महसूसु कंदो आहे ख़लाबाज़। सो बिल्कुलु साॻी टेक्नोलॉजीअ ते हीअ थधो रखंदड़ पोशाक बि ठहियलु आहे जेका असां मरीज़ खे पाए उनजे दिलि जे दौरे खां पोइ उनखे उनजे मग़ज़ खे ऐं ॿियनि उज़नि खे थधो रखंदा आहियूं त जीअं उहे बंदि न थी वञनि।
ॿी जेका टेक्नोलॉजी खलाई टेक्नोलॉजी असांजे मेडिसिन में मदद कया आहे उहा आहे वॉइस कंट्रोल्ड चेयर्स, यानी उहे कुर्सियूं जेके इंसान जे आवाज़ जे कमांड ते या आवाज़ ते हलनि, यानी आवाज़ ते असां हुकुम ॾियूं ऐं उहो हुन ते हलनि। इहा टेक्नोलॉजी बि ख़िला मां इस्तेमालु थी आहे, छो त ख़िला में जेके असां रोवर्स ऐं नमूनो हासिलु कंदड़ मशीनूं मोकिलियूं उन्हनि खे असां वॉइस कमांड ॾींदा हुआसीं। जेके साइंसदान उन्हनि खे वॉइस कमांड ॾींदा आहिनि, लेफ्ट राइट फ्रंट बैक या ॿिया जेके बि कमांड्स आहिनि। तव्हां गूगल में बि कमांड ॾींदा हूंदा ऐं गूगल तव्हांजो उन क़िस्म जो कमांड फॉलो कंदो हूंदो। तव्हांखे ख़बर आहे त वॉइस कंट्रोल छा हूंदो आहे ऐं वॉइस कमांड छा हूंदी आहे। सो हीअ जेका कुर्सी आहे उन्हनि मरीज़नि लाइ जेके हथ ॿांह नथा हलाए सघनि, जा बिल्कुलु मज़ूर आहिनि हथनि खां ॿाहनि खां पेरनि खां, उहे पंहिंजे वॉइस कमांड सां पंहिंजी हिन कुर्सीअ खे अॻियां पोयां खाॿे साॼे या जॾहिं बि वञिणो हुजनि ओॾे वठी वञी सघनि था। नासा जे ख़िलाबाज़नि जॾहिं तजुर्बा बि कया ख़िला में, त उन्हनि ॿूट जे नशो निमा लाइ LEDs इस्तेमालु कयूं जीअं उन्हनि खे रोशनी मिली सघे ऐं रोशनी तरकीब थी सघे। उन टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करे साइंसदान या डॉक्टर मरीज़नि जे इलाज लाइ, ख़ासि करे कैंसर जे दिमाग़ जे कैंसर जे मरीज़नि जे इलाज लाइ इहा टेक्नोलॉजी इस्तेमालु कंदा आहिनि। यानी LED टेक्नोलॉजी जेका आहे उहा इस्तेमालु थींदी आहे ब्रेन कैंसर जे मरीज़नि जी ट्रीटमेंट लाइ। ॿी जेका ख़ासि इजाद सां ॻाल्हाए सघूं था जंहिंजे बारे में, उहा आहे कैटरेक्ट सर्जरी टूल। इहो मोतिया पाणीअ जे इलाज लाइ ऐं जी ऑपरेशन जे लाइ हिकिड़ो औज़ार इस्तेमालु थींदो आहे। अॻे उहो औज़ार कोन हूंदो हो, अॻे जेको आहे इंसिशन ॾेई यानी चीरो ॾेई हिकिड़ी ख़ासि स्कालपेल सां ब्लेड सां ऐं मोतिया पाणी जो इलाजु कयो वेंदो हो। पर हाणे हीउ तमामु सन्हो ब्लेड आहे, उहो अखि जे मोतीअ जी जराए वारो औज़ार जंहिंखे चवंदा आहिनि। इहो तमामु नंढिड़ो कटिंग पंप आहे जेको नासा जे टेक्नोलॉजी जे बेस ते आहे। उन सां असांजा डॉक्टर असांजे मोती पाणी जो इलाजु कनि था। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।